मियां साहिब भरिसां ॻोठ जेसर बुकेज में चोरी दौरान मज़ामत ते भाॻियो क़त्ल थी वियो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। चोरनि ख़ानमुंद बुकेज जे घर मां में चोरी करण जी कोशिशि कई त भाॻियुनि पारां मज़ामत कई वई। चोरनि जी गोली लॻण सबबि 35 वरनि जो ख़ानमुंद बुकेजो मारिजी वियो। अशरफ बुकेजो ज़ख़्मी थी पियो। जानवा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे सुल्तान कोट अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। मियां साहिब भरिसां ॻोठ जेसर बुकेज में चोरी दौरान मज़ामत ते भाॻियो क़त्ल थी वियो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। चोरनि ख़ान मोहम्मद बुकेजो जे घर मां में चोरी करण जी कोशिशि कई त भाॻियुनि पारां मज़ामत कई वई। चोरनि जी गोली लॻण सबबि 35 वरनि जो ख़ान मोहम्मद बुकेजो मारिजी वियो। अशरफ बुकेजो ज़ख़्मी थी पियो। जानवा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे सुल्तान कोट अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। मियां साहिब भरिसां ॻोठ जेसर बुकेजो में चोरी दौरान मज़ामत ते भाॻियो क़त्ल थी वियो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। चोरनि ख़ानमुंद बुकेजो जे घर मां में चोरी करण जी कोशिशि कई त भाॻियुनि पारां मज़ामत कई वई। चोरनि जी गोली लॻण सबबि 35 वरनि जो ख़ानमुंद बुकेजो मारिजी वियो। अशरफ बुकेजी ज़ख़्मी थी पियो। जानवा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे सुल्तान कोट अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे मियां साहिब खां सिंधी टीवी न्यूज़ रिपोर्टर वाहिद नबी। जी वाहिद नबी, चोरी दौरान मज़ामत थी आहे, इन बाबति आगाह कजो। जी असल कयूं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मियां साहब लॻुजान थाणे जी हद ॻोठ जेसर बुकेजे में नामालूम जेके चोर हिन चोरी दौरान गर्दणी आहे ख़ान मोहम्मद बुकेजो हुनजे घर में चोरी जे इरादे ऐं ॿिनि चोरी मामलनि में दाख़िल थिया त भाॻियुनि जे सुजाग थियण ते चोरनि ऐं भाॻियुनि में फेरिंग थी। चोरनि जी फेरिंग में जेको आहे गर्दणी आहे ख़ान मोहम्मद बुकेजो जॾहिं त थरे ते मारिजी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो जेको आहे अशरफ औलाद अब्दुल मजीद बुके जो गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियो आहे। हीउ जानवा थाणे जी हद में जेसार बुके जो आहे उते जेको आहे हीउ नामालूम चोर जेको आहे राति जो पोएं पहर में दाख़िल थिया, जॾहिं त हिकु ॼणो मारिजी वियो ऐं हिकु ज़ख़्मी थियो। ऐं जानवा थाणे जी पुलिस वाक़े वारी जॻह ते पहुची करे फौत थियल जो लाश जेको आहे पोस्टमार्टम लाइ सुल्तान कोट मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं ज़ख़्मीअ खे शिकारपुर जी अस्पताल में मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस सां राब्ते करण ते सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे उन्हनि चयो आहे त वाक़े वारी जॻह ते असां पहुची करे तफ़सील वरिता आहिनि ऐं हिन वक़्त ताईं जांच असांजी जारी आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउ ते वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी अदल कयूं। ठीकु आहे, वाहिद नबी तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।